अलाए दाढ़ी ऐं पटको भी नसीब थींदो अलाए न थींदो। हालात मुंहिंजी नज़र सुजाग थियो खुदा जे वास्ते, बेदार थियो। अज मैं तहांजे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो हां, तहांजे सुतल ज़मीरन खे जगाइण आयो हां, तहांजे अंदर जे इंसान खे जगाइण आयो हां। जमीयत उलमा इस्लाम इक़्तिदार जी जंग न पई विढ़े। छड़े रे मजनून के छड़े रे मां वांगुर दीवानो। छड़े बाबा तू छड़े। हाणे तू वे हाणे मां ॻाल्हायां। हाणे वे तो सही न। हाँ जिंदाबाद। डॉक्टर जो बटो शेर थियो हाणे तहां शेर थियो। मां नांग जे बिरड़न में हथ विझी छड़िया आहिनि। मां नांग जे बिरड़न में हथ विझी छड़िया आहिनि छो त मुंहिंजे जिस्म में ख़ालिद महमूद सुमरे जो खून आ। मां कटजण सिखियो आ, दीन ऐं धरती जे दुश्मननि जे साम्हूं झुकण न आहे सिखियो। तव्हां छा था सम्झो त साईं सिराज अमरोटी इक़्तिदार जे लाइ मैदान में आ? तव्हां छा था सम्झो त मां इक़्तिदार जे लाइ मैदान में हा? तहांजे भोतारन खानन नवाबन सरदारन के मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि। ये तहांजा MN MPA सरदार नवाब मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि, पर साईं हुमायूं के खीसे में खणी घुमाईंदा आहियूं। इहो ॿुधाए छॾियां ए असां खीसे में खणी घुमाईंदा आहियूं। दीन ऐं दाढ़ी ऐं पटके जे सदके हिन जमात जे सदके असांखे अल्लाह उहा इज्जत ॾिनी आहे, इन्हनि भोतारन ख़्वाबनि में बि कोन सोची हूंदी। असां मैदान ते बीठा आहियूं त दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ, खत्म नबूवत जे लाइ, नामूस सहाबा जे लाइ, मस्जिद मदरसे दाढ़ी ऐं पटके जे लाइ असां मैदान ते बीठा आहियूं त गरीबन मिस्किनन हारन मजदूरन के उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ असां मैदान ते बीठा आहियूं त सभा छड़ी सिंध खे वांगुरु जे वातन में आज़ाद कराइण जे लाइ। छा तव्हां मैदान ते निकिरण जे लाइ तयार आहियो? जलसा तो सही माशाअल्लाह नजर खुटे थी माण्हू नथा खुटन। जलसा नजर खुटे थी माण्हू नथा खुटन। गाल जलसन जी ना है, हाणे जलसन का बाहर निकरो।